Welcome to Time News Studios. You are watching 9 PM Bulletin. PDM मुल्क में जलसन ते पाबंदी ऐं गिलगित बल्तिस्तान जा चूंड नतीजा रद्द करे छॾिया। सरबराही इजलास दौरान 12 नुकाती मीसाक पाकिस्तान ते इत्तिफ़ाक़ हतमी शक्ल ॾियण लाइ 5 रुकनी कमेटी जोड़ी वई। इजलास बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो त कोरोना वायरस जी आड़ में जलसन ते पाबंदी लॻाइण वारे फ़ैसिले खे रद्द कयूं था। जलसा शेड्यूल मूजिब जारी रहंदा। सिलेक्टेड हुकूमत के घर मोकिलण लाइ सुख जो साह न खणंदासीं। गिलगित बल्तिस्तान में चूंड मुहिम दौरान रियासती मशीनरी इस्तेमाल कई वई। धांधली वारा नतीजा रद्द कयूं था। मिसाक पाकिस्तान में आइन की बालादस्ती, पार्लियामेंट की खुदमुख्तियारी ऐं शिफाफ चूंडूं यकीनी बणाइण वारा मुतालबा शामिल। महांगाई, गुर्बत ऐं बेरोज़गारी जो ख़ात्मो बि तरजीहनि में शामिल। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ पारां गिलगित बल्तिस्तान जी चूंडुनि में धांधली जी मज़म्मत। फ़ोन ते राब्ते दौरान बिलावल चयो त धांधली बावजूदि ओपोज़िशन पार्टियुनि वधीक वोट हासिल कया, जेको PTI ते अदम एतमाद जो सबूत आहे। मरियम नवाज़ जो चवणु हो त गिलगित बल्तिस्तान जो अवाम ओपोज़िशन जे बयानीअ सां गॾु बीठल आहे। ॿिन्ही अॻवाननि में राब्ते दौरान जल्द मुलाक़ात करण ते बि इत्तिफ़ाक़। वज़ीर आज़म इमरान ख़ान मुल्क में इलेक्ट्रॉनिक वोटिंग सिस्टम आणण जो ऐलान करे छॾियो। वज़ीर आज़म गिलगित बल्तिस्तान जी चूंडुनि में धांधली जा इल्ज़ाम रद्द कंदे चयो त चाहियूं था त अहिड़ो चूंड अमल हुजे जंहिंसां कामयाब ऐं हाराईंदड़ ॿई नतीजा क़बूल कनि। सेनेट इलेक्शन में बि ॻुझी वोटिंग बदिरां हथ खणण वारो अमल चाहियूं था, जंहिं लाइ तरमीमूं आणे रहिया आहियूं। परॾे में रहंदड़ 90 लख पाकिस्तानियुनि लाइ बि नओं सिस्टम आणे रहिया आहियूं। वफ़ाक़ी काबीना कोरोना वायरस जे इलाज में इस्तेमाल थींदड़ 61 शयुनि ते टैक्स ऐं ड्यूटी ख़त्म करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। पाकिस्तान मेडिकल अथॉरिटी जे क़याम ऐं नेशनल कमीशन फॉर ह्यूमन डेवलपमेंट जी चेयरपर्सन ऐं मेंबर्स मुक़ररु करण जी बि मंज़ूरी। वज़ीर आज़म अहम सरकारी इदारनि ऐं कंपनियुनि में चीफ एग्ज़ीक्यूटिव जी मुक़ररी वारे तरीक़ेकार जी मंज़ूरी ॾींदे चयो आहे त मुक़ररियुनि जो अमल शिफ़ाफ़ हुजणु घुरिजे। सिंध में हलंदड़ साल सियारे जूं मोकलूं न थींदियूं। तालीम वारे सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त स्टेयरिंग कमेटी जे फ़ैसिले जे शेड्यूल में सियारे जूं मोकलूं शामिल न आहिनि। कोरोना वायरस खे अॻु ई मामूल खां वधीक मोकलूं थी चुकियूं आहिनि। स्कूलनि में SOPs ते सख़्ती सां अमल करायो वेंदो। कराची में मकानी खाते जे मुलाज़मनि जो मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज। मछरियल मुज़ाहिरीन समूरियूं रुकावटूं तोड़े सेक्रेटरीट में दाख़िल थी विया। पुलिस सां चकरियूं। मकानी इदारनि वारे सेक्रेटरी ऐं मुलाज़मनि में ॻाल्हियूं जारी। मुलाज़मनि जो चवणु आहे त वॾे वज़ीर जी ख़ातिरी बावजूदि पघारूं ऑनलाइन न थियूं, न वरी ॿिया मुतालबा मंज़ूर थिया। PTI हुकूमत के मुआशी बहरान सबब IMF ॾांहुं वञणो पियो। मुल्की मईशत के पंहिंजनि पेरनि ते बीहारे छॾियो। गुज़िरियल 4 महीननि दौरान हुकूमत 1 रुपयो बि कर्ज़ नाहे वरितो। नाणे वारे सलाहकार हफ़ीज़ शेख ऐं वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। हफ़ीज़ शेख चयो त असां ख़र्च घटाया ऐं टैक्स उगाड़ी में इज़ाफ़ो आंदो आहे। ऑटोमोबाइल्स ऐं टेक्सटाइल शोबे में बहितरी अची रही आहे। हुकूमत पहिरियों भेरो 1.5 करोड़ माण्हुनि जी माली मदद कई आहे। शिबली फराज़ चयो त मुल्क में 42 लख टन कणिक जा ज़ख़ीरा मौजूदु आहिनि। परॾे मां घुरायल 19 लख टन कणिक बि जल्द ॾे पहुचंदी। जाम साहब वेझो मुबैना तौर बाहि ॾेई साड़ण बाद क़त्ल कयल नींगरी निमरा रिंद जो संदसि ई भाउ क़ातिल निकितो। पुलिस जी दावा। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदार इफ़्तिख़ार रिंद ॾोह जो एतराफ़ करण सां गॾु इंकशाफ़ कयो आहे त भेण सां संदसि नाजाइज़ लाॻापा हुआ ऐं हू भेण खे ज़बरदस्ती लजा लुट जो निशानो बणाईंदो हो। जवाबदार जो चवणु आहे त खेसि डपु हो त भेण संदसि ख़िलाफ़ वालदेन खे शिकायत कंदी, जंहिं तां हुन खेसि क़त्ल करे लाश फसल में उछले छॾियो।
सालेपट वेझो लिंग खां डारींदड़ वाक़ियो ॻोठ बदल जसकाणी में पुटिन जे गोदाम के बाहि लॻण जे नतीजे में 2 मासूम भाइर अदिल जो शिकार। बाहि सबब गोदाम में वेठल 10 वरनि जो दरबान अली जसकाणी थड़े ते सड़ी फौत थी वियो। संदसि 7 वरनि जे भाउ सदाकत अली सखर अस्पताल निहंदे रस्ते में दम धणी हवाले कयो। बाहि लॻण जो कारण मालूम न थी सघियो। घोटकी में फायरिंग सां कुता मारण जी मुहिम शुरू। सीएमओ पारां कुते खे गोली हणी मारण वारी वीडियो वायरल थियण बाद डीसी घोटकी नोटिस वरितो। सीएमओ नादिर शाह अमरोटी खे शोकाज़ नोटिस जारी। सीएमओ मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त एडमिनिस्ट्रेटर जी सीट ख़ाली हुजण करे कुता मारण लाइ ज़हर ख़रीदण जा पैसा न आहिनि, जंहिं सबबि फायरिंग ज़रिए कुता मार मुहिम शुरू कई वई आहे। सिंध हाई कोर्ट सखर रोलू कुतनि बाबति केस में पेश न थियण ते लाड़काणो ऐं हाला जे म्यूनिसिपल कमिश्नर्स ख़िलाफ़ केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत चयो आहे त जंहिं बि यूसी में कुते ॾाढ़ण जो वाक़ियो पेश अचे उतां जे यूसी सेक्रेटरी ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे। पुलिस खे लाड़काणो ऐं हाला जे म्यूनिसिपल कमिश्नर्स खे गिरफ़्तार करे 26 नवंबर ताईं पेश करण जो हुकुम। जाली बैंक अकाउंट केस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं फरियाल तालपुर जी 19 नवंबर ताईं हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में ॿुधणी दौरान पुलिस हुसैन लवाई खे पेश न करे सघी। अदालत पारां ईंदड़ ॿुधणी ते शाहिदनि जा बयान रिकॉर्ड करण जो हुकुम। मनी लॉन्ड्रिंग ज़रिए सिंध बैंक खे 25 अरब रुपयनि जो नुक़सान पहुचाइण वारे रेफरेंस में नैब खे ज़मीनी रेफरेंस दाख़िल कराइण लाइ 3 दिसंबर ताईं मोहलत ॾिनी वई। मुल्क में कोरोना वायरस वधीक 33 इंसानी जानियूं खसे वरितियूं। 24 कलाकनि दौरान 2050 नवां केस रिपोर्ट थियण बाद मुतासिरनि जो मजमूई अंग 3,63,082 थी वियो। आलमी वबा सबबि हेल हयातियूं विञाईंदड़नि जो अंग 7,193 आहे। सिंध में कोरोना वबा वधीक 9 हयातियूं भिड़काए छॾियूं। 904 नवां केस रिपोर्ट। बलूचिस्तान में तालीमी इदारनि में कोरोना पखिड़िजण जे ख़दशे सबबि सियारे जूं मोकलूं 1 दिसंबर खां शुरू करण जो ऐलान। उमरकोट पुलिस 9वीं क्लास जे शागिर्दियाणी खे जिनसी ज़्यादती जो निशानो बणाइण वारे केस में हिकु वधीक जवाबदार फैज़ मोहम्मद बजीर खे गिरफ़्तार करे वरितो। ॿ ॾींहं अॻु जवाबदार अली हसन बजीर खे गिरफ़्तार कयो वियो हो। पाकिस्तान सुपर लीग 5 जो फ़ैसिलाइतो दंगल जारी। कराची जे नेशनल स्टेडियम में जारी फाइनल मैच में 70 रन ते लाहौर कलंदर्स जा 3 बैट्समैन पवेलियन मोटी विया। तमीम इक़बाल 35, फ़खर ज़मान 27 ऐं मोहम्मद हफ़ीज़ 2 रन ठाहे आउट। कराची किंग्स जे उमैद आसिफ 2 विकेट्स ऐं माद वसीम 1 विकेट वरिती। खैरपुर में 1.5 साल अॻु पसंदि जो परिणो कंदड़ जोड़ो मुबैना तौरु जरगे ज़रिए कारो करार क़तल करण ऐं संग चटी जी फतवा जारी। जरगाई भोतारनि असांखे मारण खां पोइ लाश बि दफ़नाइण खां रोके छॾियो आहे। नौजवान अनवर हिंगोरो सां पसंदि जो परिणो कंदड़ नारी फ़ाइज़ा जो इल्ज़ाम। प्रेस क्लब में ॻाल्हाईंदे नारी इल्ज़ाम हयो त बासर इमाम बख़्श हिंगोरो ख़ान मोहम्मद ऐं मुबारक जरगो करे असांखे ॻोठ मां बि निकाली ॾिनी ऐं मारण जी फतवा जारी कई। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मुड़ुस सूधो तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। घोटकी जे शहर सरहद में एड्स जो मर्ज़ वधण लॻो। हिकु वधीक शख़्स खे एड्स जी तस्दीक़। शहर ऐं भरपासे में मोज़ी मर्ज़ में मुब्तला मरीज़नि जो अंग 4 थी वियो। सरहद वासियुनि पारां एड्स ते ज़ाब्ते लाइ असराइता उपाउ वठण जी अपील। ऐं मेहर पुलिस 2 ॾींहं अॻु मुबैना तौरु गिरफ़्तार कयल जवाबदार खे हाफ फ्राई करे छॾियो। पुलिस मूजिबि इंडस हाईवे वेझो ॾोहारियुनि जी मौजूदगी जे इतिला ते छापो हयो वियो त हथियारबंदनि पुलिस ते फायरिंग करे ॾिनी। जवाबी फायरिंग में बदनाम ॾोहारी सुल्तान उर्फ़ सुल्तू जामरी ज़ख़्मी थी पियो, जंहिं वटां बिना लाइसेंस वारो पिस्टल
ऐं फुर थियल मोटरसाइकिल हथ आई आहे। ज़ाल खे अस्पताल में दाख़िल जवाबदार पुलिस जे मुक़ाबले वारी दावा कूड़ी करार ॾींदे चयो आहे त पुलिस खेसि ॿ ॾींहं अॻु गिरफ़्तार कयो। माइटनि तरफ़ां रिश्वत न ॾियण तां पुलिस हाफ ट्राई कयो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस सां वठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।